नाज़रीन पासे खे ॿुधाईंदा हलूं चक भरिसां ॻोठ बोरड़े सेठार में जागीराणी ऐं सेठार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। बिल्कुल नाज़रीन, जहिड़े दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग दौरान गोली लॻण सबबि मुमताज़ अली सेठार मारिजी वियो आहे। साईंदाद ज़ख़्मी आहे। आगाह कयूं पिया चक भरिसां ॻोठ बोरड़े सेठार में जागीराणी ऐं सेठार बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान एक ॼणो मारिजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग दौरान गोली लॻण सबबि मुमताज़ अली सेठार मारिजी वियो आहे। खे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे चक भरिसां ॻोठ बोरड़े सेठार में जागीराणी ऐं सेठार बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। ॿिन्ही धुरियुनि में फायरिंग दौरान गोलियूं लॻण सबबि मुमताज़ अली सेठार मारिजी वियो आहे।